सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सखियन में पोरियतुनि खे घटि उजूरो मिलण जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर मक़बूल लेबर खाते के ज्वाइंट डायरेक्टर खां रिपोर्ट दी आहे। अहम ख़बर आवाज़ सां शेयर कयूं पिया। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सख डिवीजन में पोरियतुनि खे घटि उजूरो मिलण जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर मक़बूल बाकर लेबर खाते जे ज्वाइंट डायरेक्टर खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। लेबर खाते पारां ज्वाइंट डायरेक्टर खे 3 ॾींहनि में रिकॉर्ड पेश करण जी हिदायत कई वई आहे। ख़त में चयो वियो आहे त पोरियतुनि खे घटि में घटि उजूरो 32,000 रुपया मिलण घुर्जनि। अहम ख़बर खां वां अपडेट कयूं पिया त सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सख डिवीजन में पोरियतुनि खे घटि उजूरो मिलण जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर मक़बूल बाकर लेबर खाते जे ज्वाइंट डायरेक्टर खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। लेबर खाते पारां ज्वाइंट डायरेक्टर खे 3 ॾींहनि में रिकॉर्ड पेश करण जी हिदायत कई वई आहे। ख़त में चयो वियो आहे त पोरियतुनि खे घटि में घटि उजूरो 32,000 रुपया मिलण घुर्जे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सख डिवीजन में पोरियतुनि खे घटि उजूरो मिलण जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर मक़बूल बाकर लेबर खाते जे ज्वाइंट डायरेक्टर खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, छा अपडेट्स आहिनि? बिल्कुल निदा निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सिविल सोसाइटी जे माण्हुनि सां मुलाक़ात कई है। ख़ासि तौर ते इजलास में जेके माण्हू हुया उन्हनि सां गॾु मुलाक़ात जे मौक़े ते मुख़्तलिफ़ जेके शिकायतूं आहिनि उन्हनि ते बि जेको उन्हनि नोटिस वरितो आहे। ख़ासि तौर ते जेके लेबर खातो जेको आहे उन में जेको उजूरे वारो मामिलो आहे उन मामले ते वॾे वज़ीर नोटिस वठंदे न सिर्फ़ु सख़्तु हिदायत जारी कयूं बल्कि संदसि चवणु आहे त सिंध हुकूमत अहिड़े क़िस्म जे हुकुम जारी करे थी न त उन्हनि ते अमल आख़िर कहिड़ी बुनियादनि ते नथो थिए। संदसि चवणु हुयो त जेके पोरे खाते पारां जेको मज़दूरनि जी जेका उजरत मुक़ररु कई वई आहे उन ते अमल थियण जे हवाले सां अॻु बढ़ाई थी वञे ऐं ख़ासि तौर ते जेका सख डिवीज़न जे जेके पोरियत आहिनि उन्हनि खे घटि में घटि जेका 32,000 जेको पघार नथी मिले उन ते अमल करायो वञे। वॾे वज़ीर लेबर खाते ज्वाइंट डायरेक्टर असगर पठान कारकर्दगी रिपोर्ट जेका आहे उन खां बि न तलब कई। अहिड़ी तरह वॾे वज़ीर हिदायत ज्वाइंट डायरेक्टर 3 महीननि अंदरि उनखे रिकॉर्ड समेत जेको 3 ॾींहनि जे अंदरि उनखे रिकॉर्ड समेत पेश थियण जी हिदायत कई आहे। संदसि चवणु आहे त सख डिवीज़न जे ख़ैरपुर गोटकी जेको बाद में नॉन टेक्निकल पोरियतुनि खे 32,000 पघार ॾियण में आख़िर नाकामी कहिड़े सबब जी थी रही आहे ऐं इन हवाले सां जिते शिकायतूं आहिनि उहे न सिर्फ़ु संगीन नोयत जूं आहिनि बल्कि इन हवाले सां फैक्ट्री निजी इदारनि में कमु कंदड़ जेके पोरियत आहिनि उनखे घटि में घटि 32,000 पघार मिलणु घुरिजे पर उन्हनि खे 15 खां 18,000 रुपया जेका पघार मिली रही आहे। अहिड़े हवाले सां हिकिड़ो ख़त बि लिखियो वियो आहे पोरियतुनि पारां जंहिंमें वॾे वज़ीर न सिर्फ़ु नोटिस वरितो आहे बल्कि ज्वाइंट डायरेक्टरनि खे हिदायत कई आहे त तव्हां पंहिंजी ड्यूटी में कोताही कई आहे ऐं तव्हां ते लॻल जेके इल्ज़ाम आहिनि न त फौरी तौर ते लिखत में जवाब न वञे। सख़त समेत पूरे सिंध में टेक्निकल ऐं नॉन टेक्निकल पोरियतुनि खे हुकूमत जे बावजूदि घटि में घटि जेका 32,000 पघार आहे उहा न पई मिले जंहिंजे हवाले सां वॾे वज़ीर खे शिकायतूं ॾिनियूं वयूं। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी मुंहिंजी।